अदा ये कहानी आहे ठग पुट जी। अदा खेर सलाह जो हुकुम लाजो कम कई खुटंदा ॻाल्हि खई खुटंदी आहे। हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह त पाण अलाह आहे पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हुयो। उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ी ज़ाल ज़ाइफ़ा रहंदी हुई जंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो हुयो। उन माईअ खे हिकिड़ो पुटु हूंदो हुयो। पुटु वीचारो उनजो नंढड़ो हुयो। मुड़ुसु हिन माईअ जो गुज़ारे वियो। कमाइण वारो सहारो को कोन हूंदो हुयो। पाण उन बादशाह जी बादशाहीअ में माण्हुनि जा घर के थांव मलींदी, किथे फरियूं ॾींदी, किथे ॿुहारो ॾींदी हुई। कॾहिं बादशाह जे घर, कॾहिं वज़ीरनि जे घर, कॾहिं अमीरनि जे घर। पोइ शाम जे टाइम में उतां हिनखे कोई अमीर माण्हू को गभो ईंदा हुआ, इहा पाण बि खाईंदी ऐं अची पंहिंजे पुट खे बि खाराईंदी हुई। न ॼाण त को उन माईअ जो जेको पहिरियों मुड़ुसु हुयो उहो हुयो ठगी कंदो हुयो। छोकिरो साईं अॼु नंढड़ो अची वॾो थियो नेठि। छोकिरो कमाइण जेॾो थियो। माई हिनखे चवंदी पुट कमाए, हाणे मां बि कमायां थी, तूं बि कमाइण जेॾो थियो आहे। हे जिथे वञी कमाइण, पर हिन खां कमु थींदो ई कोन हुयो। पोइ माण्हू जो हिनखे चवनि यार तूं कमु छो थो करणु अची, तूं ठग जो पुटु, तुंहिंजे पीउ सॼी उमिरि ठगी कई ऐं तूं वरी हलियो आहे हिते कमाइण। हे माउ खां अची डेली पुछा कंदो, अमा बाबू छा कंदो हुयो। माणस चवंदी हाणे हे जेकॾहिं पीउ आहे रस्ते ते हलियो त ज़िंदगी ख़राब थी वेंदसि। हाणे जेकॾहिं पिणस मरी वियो आहे त ठगीअ मां मूंखे कहिड़ियूं पोयां जाइदादूं छॾे ॾेई वियो आहे जेके जंहिंमें आउं सुकून सां वेठी आहियां, जो वरी हे ठगीअ ते लहंदो, जो हे पंहिंजी ज़िंदगी ठाहींदो। नेठि हिनखे माउ चवंदी त पुट पिणे वीचारो हारपो कंदो, मज़दूरी कंदो, ॿियो छा कंदो हुयो। हे साईं वरी वञे मज़दूरीअ ते। वीचारो मज़दूरीअ ते हिनखे वाक़ थिए कोन। पोइ माण्हू हिनखे इहे मेणो ॾींदा, तूं ठग जो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ अहिड़ो ठग हुयो। नेठि साईं माउ खे अची डेली तंग कंदो हुयो। माणस वेचारी बादशाह वटि, केॾी महिल वज़ीर वटि, केॾी महिल अमीरनि वटि थांव थिपा मले पई, हिन जो गुज़र सफ़र कंदी हुई। माणस न चाहींदी त को मुंहिंजो पुटु ठग थिए। हलंदे मारींदे नेठि छोकिरे खे हिकिड़ी ॾींहुं कावड़ आई। माउ खे चई अॼु अमर जेकॾहिं नथी ॿुधाए त आउं वञी थो ख़ुदकशी कयां। हुन चयो त हाणे पीरीअ जो सहारो हिकिड़ो पुटु आहे। माई बि एॾी का कुआरी कुराड़ी त कान आई, पर पोइ बि चए पई त हाणे ॿियो त कोन थींदो न पुटु तकड़ो। हिनखे चई पुट पिणे कंदो ठगी। अहिड़ी ठगी करे ईंदो हो जो हिकिड़ो ॾींहुं ठगी करे ईंदो त पूरो साल वेही खाईंदा हुआसीं। माउ खे चई अमा आऊं बि अॼु ॾींहुं वारी ठगी कंदुसि। मां घणो ई सम्झायो त पुट तूं वेही खा, ऐं वञा थी न कमाए थी अचां। पर हे कंजर चयो त मां ठगी कंदुमि। हिकु ॾींहुं माउ खे चई त मूंखे 100 रुपया ॾे, ऐं वञा थो ठगी करणु। पर चई ठगी करे अहिड़ी ईंदुसि जो बाबो ठगी करे ईंदो त सॼो साल वेही खाईंदा त तूं 4 साल मुंहिंजी ठगीअ में खाईंदी। माणस साईं हिनखे किथां वञी जीअं अॻु कथीअ ते 5 रुपया एडवांस में वठिबा आहिनि, वञी हिनखे हुतां 5 रुपया वठी हिनखे 100 रुपया करे ॾिनो। राति रही सुबुह ते उहे 5 रुपया अॻु में हूंदा सिका, उहे 5 रुपया ॿधी खणी निकिरी पियो। हकलींदो होरींदो। हिन चयो इहो 100 बि न आहे खपाइणो, ऐं मिल्कियत बि गॾु करणी आहे। ठग जो पंहिंजे हिसाब सां दिमाग़ हलंदो आहे। हे जो अचे त उहा पंहिंजी बादशाही छॾे आयो। ॿी बादशाहीअ में अची जंहिं महिल पुॻो, हे जो अची ॾिसे त हिकिड़ा वाणिया आहिनि, 4 वाणिया आहिनि जेके पोखाईअ जो टाइम आहे, ॾांदनि ते हर पिया था कनि। हिन चयो त इन्हनि अवल शुरूआत ठगी इन्हनि सां कयां। हिन चयो इन्हनि जे हरनि जा भाला कढी वञी थो शहर में खपायां, उन्हनि पैसनि मां रेव जो भुॻड़ा वठी खाईंदुसि। हे जो आयो त वाणिया बीठा आहिनि। वाणियनि खे अची ॿारहे जे मुंडे ते बि सॾु करणु थियो, ओ अदा ॾंद नरा, ओ अदा ॾंद नरा। हुननि चयो छा हेड़े छोरा? हुननि चयो यार इहे तव्हांजा ॻोठ आहिनि परियां? हुननि चयो हा। चई यार इन ॻोठनि ओरियनि मां घरनि खे बाहि लॻी वई आहे, पर मायूं सफ़ा मातम पयूं थियूं कनि। वाणियो माण्हू ड्रिजणो वठी था भॼनि ॾांद छॾे। ॾांद छॾे जो भॻा त साईं हुननि चयो जाई बणा, इहे घर त असांजा आहिनि कुंड ते, लॻे थो असांजे घरनि खे बाहि लॻी वई, वठी था भॼनि। अदा वाणिया वञी वीचारा घर पुॻा। हिन कंजर छा कयो जो हुन चइनी ॾांदनि जे जेकी जोटरूं, 4 जोटरूं हुयूं, उहे साईं
छोड़े ऐं उन्हनि मां हर जेके थींदा आहिनि हर आम अॻु में हाणे त ट्रैक्टर थी विया आहिनि पर अॻु में ॾांदनि ते हर थींदा उन्हनि में हेठां हिकिड़ो गोबो लॻंदो हुयो ॿियो काठ हूंदो टोटल मथे उहो साईं हिन भालो कढे ऐं हिकिड़ो कढे ॿियो कढे टियों कढे चोथों कढी ऐं खणी ठका नई बाज़ार में हणंदे मारींदे नेठ साईं वञी हो बाज़ार में पुॻो वाणियनि जो घर पुॻा हुननि ॾिठो भेण का शइ कोन्हे का घर के मायूं त वेठियूं आहिनि जीअं तीअं हुयूं हिन चयो भेण को छोरो कुते जो पुटु कूड़ हणियो हलो पोइ हिते भेण जोटूं ईअं छॾे आया हे जो अचनि त ॾांद को किथे पियो थो चढ़े को किथे पियो थो चढ़े न हर अथसि न पंहिंजदारी अथसि वरी जो हिननि टी टपड़ पंहिंजा मेड़िया ॾिठो भेण हरनि में त गोबाई कोन्हनि खे चयो वञ भेण जा पुट इहो छोरो करे वियो पर हाणे कीअं थिए कमु वाणियनि खे अची पक थी त हाणे इहो छोरो जेको हुयो कमु लाहे त इहो छोरो हुयो छोरनि हिन जो नालो रखियो ठग पुट हिननि चयो बाबा इहो ई ठग पुट हुयो जेको असांजे ॾांदनि जा मतिलबु हर मां गोबा कढी वियो आहे पर हाणे हलूं पंहिंजे वॾड़े खे हलंदा दां ॾियूं जिंजा हे हारी हुया हे बि कंजर साईं वाणिया सिधो या पंहिंजे वॾड़े खे दां ॾिनो चयो बाबा हेड़े आरे पारे हिकिड़ो ठग पुट हुयो असांखे अची कूड़ हई त तव्हांजे घरनि खे बाहि लॻी आहे असां होॾां भॻासीं पोयां कंजर जो पुटु असांजे ॾांदनि जे हरनि मां सुंभा कढी खयूं हलियो वियो वॾड़े चयो बाबा बीहो मां जांच वठां किथां जो आहे अहिड़ो ठग पुटु हाणे जॾहिं हिनखे वठो हुनखे हुन गोबा खणी साईं उन बादशाहीअ में जिथे वाणियनि जी ऐं हुननि जी समूरी हाणे बादशाहनि में ज़मीदारी थींदी आहे जे हो ज़मीदार जा हारी हुया बादशाह अञा अलॻि हुयो उन बादशाही बाज़ार में अची पहुतो बाज़ार में अची जो पहुतो हुन साईं हिकिड़ी हंधि वञी उहे गोबा खपाया हुन पुछा कया दादा छो थो खपाए हुन चयो यार इहो बाबो मुंहिंजो हीअं वॾो खपती आहे सो असां हर फसल ते गोबो हणंदा आहियूं नओं हर में जे ॾांदनि खे तकलीफ़ न अचे सो इन करे हेल बि हे बाबे 4 गोबा कढिया अची वञी पुट खपाए रेवड़ियूं देवड़ियूं वठी खा सो इन करे हे खपायां थो हिनखे साईं उहे गोबा वठी हिनखे के 2-3 मुठियूं रेवड़ियूं भुॻड़ियुनि जा ॾिनई हे उतां रेवड़ियूं भुॻड़ा खाईंदो खाईंदो उन बाज़ार खां ई ॿाहिरि निकिरी आयो ॿाहिरि जो अचे त हिकिड़ो खूह ते 4 मायूं बीठियूं आहिनि पर मायूं सोननि ॻहनि सां माना ईअं लटियूं पियूं हुजनि जीअं की ऊठनि खे असां विझंदा हुआसीं झुलूं ॿियो टियों ऐं वॾो सिंगार कराईंदा हुआसीं पर माना सफ़ा ऐं लधियूं पियूं आहिनि हिन चयो यार वाह जो कमु थी वियो भेण ठगी पहिरीं सम्झो इन्हनि मां कंदुमि 5 साल वेही खाईंदासीं हे साईं उहा पैसा हिनखे हड़ में उहा पंहिंजा ॿधल हुया हिनखे साईं वारी भुॻड़नि जी ऐं रेवड़ियुनि जी हड़ माना ठाहो की हुजे पोइ हिन केतिरी बि उतां वरिती पर हड़ हुजे हिनखे हे जो आयो त अची माइनि खे उन्हनि मां हिकिड़ी माई खाशी हुनखे चई अमड़ मूंखे पाणी पियार ऐं मुसाफ़िर आहियां वञा थो फलाणी विलायत में माइनि हिनखे पाणी पियारियो माइनि पाणी पियारियो पर मायूं हुजनि उहे वरी ठगनि जूं ज़ालूं उते बि हिकिड़ा 4 ठग रहंदा उहे पंहिंजी जूं जा वरी खाना हुया उन्हनि जूं उहे वरी मायूं हुजनि ठगनि होॾां होॾां ठगियूं धगियूं करे हिन खे सोन माना जजा विधा हुजनि हिन साईं उन हिकिड़ी माईअ हिनखे पाणी पियारियो पाणी पी ऐं हिन आस्ते आस्ते पलांद छोड़े खणी माइनि खां पुठी ॾेई जेॾीमहिल हले पियो त उहो हुनजो 100 रुपया किरी पियो माइनि हिनखे सॾु करे चयो त अबा पैसा तुंहिंजा किरी पिया आहिनि हे जेॾीमहिल हीअं पहिरीं कन लटार कंदो पियो वञे पर माइन जी ॿुधे कोन पियो ॿुधे पियो पर माना कन लटार कंदो पियो जीअं मां ॿुधे ई नथो 2-3 सॾ कयूंसि हिकिड़ी चड़ी छॾी त भला खणूं हूंदियूं पाण 100 रुपए जो सवाल आहे हेॾो सारा पैसा आहिनि हिकिड़ी चयो न अड़ी उहो मुसाफ़िर आहे अलाए किथे अलाए केतिरो पंधु अथसि ईअं न थियूं कयूं सॾ थियूं कयूंसि हे साईं सॾ ॿुधी वापसि वापसि जेॾीमहिल वरियो त खिली वरी कंध हेठि करे खिली वरी कंध हेठि करे एतिरे में अची माइन वटि पुॻो हिन पंहिंजा सिका मेड़े भरी ॿधी माई जेकी खाशी हिन सां ॻाल्हाए पियो उन पुछाए की हिन खां पुटु खिली छो पियो ऐं कंध हेठि छो पियो करीं चई खिला हिन करे पियो न चई मासी इन ॻाल्हि खे छॾ बसि मां ईअं पियो खिलां चई न इन खिलण जो राज़ ॿुधाए चई छॾ मासी इन ॻाल्हि खे हुन चयो न ॿुधाए चई मासी खिली ऐं कंध हेठि इन करे पियो कयां खिला इन करे पियो जो हे जेके तव्हांखे सोन जे नाले ते कूड़ पातो पियो आहे
ऐं कंधु इन करे हेठि पियो कयां त चवां पियो हाणे भला परायूं ज़ालूं ज़ाइफ़ूं मुंहिंजो छा वञे। माइन हिते चरियो थियो आहे, दिमाग़ ख़राबु थियो, सोन आहे वरी कूड़ कीअं पतल आहे। की न न मासी सोन पियो आहे त मूं जीअं मण वटि पियो आहे, हे कूड़ आहे समूरो, तव्हांखे मुड़ुसनि पंहिंजनि बेवकूफ़ बणायो आहे। हिननि चयो ईअं न हूंदो, चयो हा ईअं ई आहे। दादा हे साईं हिननि खे माइन खे अची हिन ठगी वारा मतिलबु माना हाल हवाल करण थियो, चई सोन पियो आहे असुली मुंहिंजी माउ वटि, इहो तव्हां मूंखे लाहे ॾियो त मां तव्हांखे उहो खणी आणे ॾियां। पर हिते बीहजो, माइन चयो भेण वाक़ई हिकु कूड़ आहे, ठग जूं मायूं त ठगनि जूं त हुयूं न, लालची लालच कयूं, हिनखे समूरो सोन लाहे ॾिनऊं। सोन लाहे ऐं हड़ ॿधाए चवण हिते ई वेहिजो, मां मोटी थो अचां, हे कुंड में मुंहिंजो घर आहे। हिन खे सोन दोन साईं, हिननि सोन हिनखे लाहे ॾिनो, हड़ ॿधी ठका ॾिनई। हकलींदो होरींदो सिजल ते घर पे पहुतो, मायूं ठगनि वारियूं उहे उते खूह ते पंहिंजी वाशूं हणनि त किॾां थो अचे पियूं, आयो वियो पुछाइनि त अहिड़े आरे पारे उहो माण्हू ॾिठो आहे। पर हिन ठगी जो कई उन बादशाहीअ में उन्हनि वाणियुनि सां त हिन जो नालो मशहूरु थियो ठग पुट। हाणे लाज़िमी आहे हेॾी सारे उन्हनि जे ॾंदनि मां गोॿा कढियईं त बादशाहीअ में ॻाल्हि हली त ॻाल्हि सॼी बादशाही में पखिड़िजी वई त बाबा को ठग पुट सामाणो आहे जंहिं वाणियुनि जा हलंदड़ हर मां गोॿा कढिया आहिनि। ठग पुट अची मशहूरु थियो। ठगनि खे बि उन नाले जी थोरी घणी धप पई त ठग पुट को आहे। नेठि साईं हे जो ठगी ठगी करे मोटिया त घर हिन जा ख़ाली लॻा पिया आहिनि, मायूं आहिनि ई कोन चइनि ॼणनि। हिननि चयो यार मायूं काॾे वियूं आहिनि, चंडियूं ॾेखारजनि ई कोन, पुछा ॻाछा कयूं पाड़े में, चयूं त पाणी भरण में सुबुह लाॻू मोटियूं न आहिनि। चारई ॼणा गॾिजी जो आया त मायूं गुथल कुतियनि खे वठी वाशियूं छिकनि। अची पुछा कयूं ॾियो हाल अहिवाल, भला हिते की यार जे आसिरे में वेठियूं आहियो, छा मसइलो आहे तव्हां सां, सुबुह खां वठी पाणी भरण आयो लड़ियूं ई न आहियो। हुननि चवनि त हाणे तव्हां हेड़ा तेड़ा फलाणा असांखे कूड़ विधो अथव, हीअं कयो अथव, न हे को लीलम कूड़ सोनो हुयो, न वाली न मुंडी न फलाण टीर मटीर, अची हिननि खे माना वरितऊं। हुननि चयो रनू दिमाग़ ख़राबु थियो, सॼो सोन आहे, तव्हांजो दिमाग़ ख़राबु, तव्हां कीअं चयो। चई हीअं छोकिरो आयो उन असांखे चयो त हे तव्हांजो सोन कूड़ो आहे, सोन पियो आहे त अमड़ वटि पियो आहे, इहो सोन लाहे ॾियो त मां तव्हांखे असुली खणी आणे ॾियां। हिते उन्हनि भाऊ वारनि जा कन चप ठरी अची कंजर जो पुट इहो ठग पुट धके अॼु असांजे रनुनि खे। माइने हिननि गारियूं धारियूं ॾिनियूं, चई काॾां आयो कंजरियूं सोन अचो हाणे, इहो किॾां ईंदो हो, कुते जो पुट हुयो ठग पुट, इहो सोन त वियो पर हाणे हलो घर कोन ईंदो हेॾे। हिननि खे वठी आयो, हे घर हिन खे वठी आया, राति ते बाहि मां सुम्ही पिया। हिन जो सुबुह कंजर जे पुट सां ठगी कंदासीं। हिन जो चलो ठीकु आहे। हलंदा ऐं सुबुह थी हलंदा हिन ॾे आया, पुछाईंदा सिधो अची ठग पुट जी जांच कयूं त बाबा हे हिते रहे थो। हुन माउ खे सोन एतिरो थी वियो, हाणे चइनि माइनि जो ज़ाइफ़ुनि जो सोन हुयो घणो। अची हिन पंहिंजी माउ खे ॾिनो, हे बि सुबुह ते हकलींदा सिधो अची हिन वटि पहुता। पर हिन हिकिड़ी अहिड़ी त टल कई हुई जो हिन धारियो हिकिड़ो गॾ खे हिनखे पक ई त इहे कंजर ज़रूरु मोॾे ईंदा। हिनखे को माइन उन महिल ॿुधायो हुयो त असांजा मुड़ुस पंहिंजे इलाइक़े जा ठग आहिनि, उन्हनि खे कूड़ो मतिलबु तूं कूड़ो आहीं, असांजा मुड़ुस सचा आहिनि ऐं असांजा मुड़ुस पाण ठग आहिनि, तूं ठगनि माना ठग असांखे कूड़ो सोन कीअं विझंदा। माइन को हिनखे ॾसियो हुयो। हिन चयो हाणे पहिरियों चकर ते माइन ठगनि जी माइन खां फुरियां थो, पर हाणे ईंदा ज़रूरी आहे। हिन हिकिड़ो गॾ वरितो, गॾ वठी आई पाण वटि बीहारे छॾियईं। हे बि भाऊ वारा पुगा अचे, पुगा जो अची त अची सॾु कयूं ओ घरारा हिन खे। हिन जी माउ सॾनो, चई बाबा ॿियो त मर्द माण्हू कोन्हे को, पर मुंहिंजो छोकिरो आहे जेको सुतो पियो आहे। चई हेॾे कढ पोड़ी हिन छोरे खे, कुते जे पुट ठगी कई आहे, असांजे माइन जा ॻह खणी आयो। चई बाबा ॻाल्हायो ख़्याल सां, गार गंद न कयो, पाड़े में ॿिया बि माण्हू आहिनि, सफ़ा खे बेस्ताओ। हुन चयो बेस्ती हूंदी तूं तुंहिंजो ख़ानदान, छोरो असांजे माइन जा ॻह खणी आयो, वरी चईंदी बेस्ताओ। अदा नेठे छोरे खे माउ उथारियो, चई आया आहिनि तुआरा यार। हाणे त हिन कंजर छा कयो हुयो जो सुबुह सां उन गॾ जे ॻुईअ में
100 रोक माना सिका विझी हिन पोयां बुंजो ॾेई छॾियो हुयो। हिन पोयां हुनखे बुंजो ॾेई छॾियो। गॾ खे हिन गाह दाह ॾाढो विझी कणिक जी पालर लूसण दूसण चारे माना ढव करे बीहारियो त जीअं गॾ माना फूकिजी बीहे, पर गॾ खे पोयां ॾेई छॾियो। बुंजो लिड कॾां हणी 100 रुपया हिन गुदे छॾियो। माउ खे बि हिन ॾसे छॾियो हुयो। माउ खे चयो जेॾी महिल हाणे मां सॾु कयई चवांई त अम्मा इहो जल्दी कर कोपर वारो थाल खणी आ, गॾ जे सिकण लाइ टाइम थियो आहे। तूं चइजांइ अम्मा इझो, तूं चइजांइ त पुट इझो थी अचां, पोइ तूं अची तोखे मां चवंदुमि सिका जंहिं महिल गॾ जो बुंजो कढंदुमि सिका किरंदा हेठि, किरंदा त पोइ तोखां मां पुछंदुमि अम्मा घणा ॾिनई, तूं चइजांइ 100, त पोइ मां तोखां वरी पुछंदुमि घटि त कोन ॾिनई, तूं चइजांइ त मां शुखुर आहे सुबुह 100 ॾिनो हुई, हिन महिल 100 ॾिनो हुई, शाम 100 ॾींदो बाबा 300 रुपया तारीख़ थोरी आहे छा? चए चलो ठीकु आहे। हिन जी सलाह पकी। हे कंजर पुगा अचे हिनखे उथारी वञनि था मिलियो। हेॾनि चयो अहिड़ा कंजर जा पुट असां पाण ठग, तूं असांजे मायुनि सां अहिड़ो वेधन करे आवा। चई बाबा वेधन सेधन कोन्हे को, वाक़ई हक़ीक़त आहे, हो सोन तव्हांजो कूड़ो हुयो, असली सोन मूं वटि पियो आहे। हाणे मसइलो ईअं थियो त मां हिते जो आयुमि, अमड़ मुंहिंजी पोड़ी आहे, मूंखे मोकल कोन्हे, ऊंधे थी वई। मां सोचियो त सुबुह सवेल वेंदोमान, पर अॼोको ॾींहुं बि गुज़री वियो। वरी चयमि शाम वेंदुमि, हाणे सुबुह तव्हां ॾे अचां। चाचा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, तव्हां उस्ताद हो, तव्हां सां ठगी न आहे मुंहिंजी। हिननि खे ताईं ठारे धारे ॾाढो चई हाणे असांजो सोन खणी आने पंहिंजो। चई बसि सोन पियो आहे तव्हांजो, पर हाणे तव्हां वेहो मानी धानी खाओ। हिन खे मानी धानी खाराए, मानी खाराए थांव छॾे। हिननि जो ॾिठो गॾ भलो बीठो आहे लासी, पर गॾ जी फेरी पई थी पई। हिनखे चयूं यार गॾ त भलो अथई। चई यार गॾ भलो आहे। गॾ खे वीचारे खे जे मतिलबु लिड लाइण जो ख़्यालु थियो हुजे, गॾ खे हुजे माना फेरी पई पए हेॾां होॾां। हुन पुछा कयो भला यार गॾ खे पेट जो सूर त न आहे? चई न बाबा पेट जो सूर कोन अथसि। चई भाई फथ के छो थो? चई भाई गॾ जे लिड लाइण जो थियो हुयो। गॾ हुन चयो भाई गॾ आहे मुंहिंजो भलो, त मूंखे ॾींदो आहे डेली 300 रुपया। 100 रुपया सुबुह ॾिनो अथई, हाणे 12 बजे जो टाइम आहे, 100 हींअर ॾींदो, 100 शाम ॾींदो, 300 रुपया तारीख़ आहे। बसि इन करे हिन महिल टाइम थियो त चए थो मालिक वठी। हुननि चयो कंजर गॾ कॾहिं पैसा ॾिना हिते साईं। मां खे अकल करे चयईं अम्मा, जी पुट चई अम्मा जल्दी करे ॾा कोपर थाल त खणी आ, गॾ जो साह थो वञे, 100 रुपया ॾियण जो टाइम थी वियो अथसि। माणस साईं भॼंदी आई, थाल खयूं उघंदी रही सां अची गॾ जो पोयों रखी, कंजर फिरी फिरी आई, खणी जो मुंहिंजो लाथसि त बा लिड लिड सां सिको किरियो। सिको जो किरियो त साईं माणस वेही वेही मेण थी। माणस को पुछा की अम्मा घणा थिया, अॼु घणा ॾिना अथई? चई पुट 100। चई वरी घणे पक अथई? चई हा पुट 100 ॾिनो अथई, सुबुह 100 न, हिन महिल 100, वरी शाम 100 रुपया ॾींदो, शाम पोइ 300 रुपया तारीख़ बणा। शुखुर आहे मालिक जो, गंज लॻो पियो आहे। चई हल सही आहे, मां पैसा गणे खणी हल ॿाहिरि घर हली धो, तव्हां गॾ ॿधी अचां थो। गॾ ॿधी जेॾी महिल ही वरी हिन मोटियो। चई भाउ वेहो, मां तव्हां लाइ अञा तव्हांजी मां ख़िदमत न जी। चई वेहो तव्हां लाइ मां सोन खणी अचां पंहिंजो। हिननि चयो यार कंजर खां इहो गॾ हणो बणा। हे जो मोटी आयो। चई यार असां सोन गंढ ॿधियूं आयो पंहिंजी। चई यार असां सलाह कई आहे त सोन इहो तो वटि हुजे तो गॾ असांखे ॾे। हुन चयो न भाउ गॾ कीअं ॾींदुसि, चरिया थिया दिमाग़ ख़राब थियो अथव पंहिंजो, तव्हां सोन खणी वञो भाउ, मूंखे नथो खपे, मां गॾ न ॾींदुमि। गॾ मुंहिंजो भलो आहे, 300 रुपया तारीख़ थो ॾे, मां तव्हांखे ईअं कीअं ॾींदुसि, इहो गॾ कीअं ॾींदुसि? हुन चयो न बाबा गॾ ॾे, बाबा 1000 रुपया बि वठि पर गॾ ॾे। हुन चयो हाणे ज़िद था नथा मुड़ो त 1000 रुपया ॾियो। हाणे हिन खे साईं चई त गॾ तव्हांखे 300 रुपया तारीख़ ॾींदो, पर हाणे तव्हां जो मां ॾोही बि आहियां, इन करे हाणे तव्हां खां 1000 में डील डन थो कयां। हुननि चयो भाउ सोन बि तो वटि हुजे, 1000 रुपया वठि, गॾ काए गॾ ॾे त असां काए वञूं। गॾ साईं हिननि कायो। चारई ॼणा ॾाढी ख़ुशी कंदा पिया। मुंहुं वांगुरु हिकिड़ो अबरो हुयो, वीचारे वटि कॾहिं पैसा हूंदा कॾहिं न हूंदा हुया। उन चयो यार अॼोको ॾींहुं सुबुह को जेको 100 थींदो, ऐं उहो पहिरियों पहिरियों मूंखे 100 ॾिजो, मुंहिंजे घर में का शइ न आहे। ॿिए चयो था हा मूंखे ॾिजो, टीं चयो मूंखे ॾिजो, बाक़ी ॿिए खे था चोथे खे वरी ॿिए ॾींहं ते 100 ॾींदासीं, छो त 300 रुपया पियो ॾिए न सॼे ॾींहं में। पाण में सलाहूं कंदा साईं। दग ते विया त हिकिड़ो लूसण काथो पिया, हिकिड़े उतां भरी हईं। वरी ॿियो अॻिते विया त उतां वरी हिकिड़ी कणिक भली बीठी, उतां पालर लुणी उन भरी हईं। टे खे चयो बाबा तूं पाञा, चोथे जो बाबा तूं ॿधिजांइ पंहिंजे घर। हलो ठीकु आहे। गॾ खे वञी ॿधऊं, गॾ खे साईं ॿधी राति ते हिनखे साईं जेॾी महिल कणिक जी माना
पालर विधऊं, लूसण जी भरी विधऊं, पाणीअ जी घटि को पियो पएसि। हुन ताईं शाम जे टाइम ते ॿुंजो ॾेई छॾियो। हुन कंजर जो ॾिठो त ॿुंजो न अथसि, त हुन बि चयो त भाउ ॿुंजो ॾेई छॾियो, त जंहिंमहिल खुंदसि उन महिल ॾींदो। हिन ताईं गॾ सॼी राति ड्रव ते खाधो, अॻियां गाह जा गुदाम लॻा पिया हुजनि। सुबुह असुड़ो वेलो थियो, हे उथिया साईं, हिननि मुंहुं तूं धोई गॾ खे फिरिया। चयो हाणे सुबुह वारो 100 वठूं, वरी 12 बजे तूं अदा, वरी शाम जो तूं, बाक़ी हुन चयो मूंखे पोइ ॿिए सुभाणे ॾिजो, पोइ मसालो न आहे, पाण में आहियूं। हिन मायुनि तां टाड़ियूं हयूं, राति ते वॼियूं, मायूं बि ख़ुशीअ में नचनि, डेली 100 रुपया नेठि साईं। सुबुह सवेल जेॾीमहिल थी, हे गॾ खे फिरनि पिया, हिकिड़े खे हिननि मायुनि खे हक लॻे, वञो जल्दी कयो, बणा 3 थाला खणी अचो। 3 थाला साईं मायूं धोइयूं, रवनि सां उगंदियूं पियूं अचनि। उगी दुगी जेॾीमहिल पोयों रखियूं, उन महिल गॾ बि ईअं पुस्ती पियो ॾिए, हेॾे होॾे गॾ जो पियो वञे साह त बणा कढां। गॾ माल सॼी राति चिनो। नेठि साईं जेॾीमहिल चई हाणे मायुनि खे, की तव्हां थाला हेॾां खणी बीहो, हेठि पैसा तव्हां ॻणींदी वञिजो। अदा गॾ खे त वीचारे खे अंदरि उन कयो, लूसण जी कणिक गोड़ ठका जो माना ॿुंजे निकिरंदा, भूक थो कढावई। ढज़ वञी हिकिड़ी माईअ खे थी, वरी गॾ तीकण महिल ख़ुशी कई, नड़ो जो खुलियो, हणंदे मारींदे 4 रनूं 8 ॼणनि जो कारो मुंहुं करे गॾ बीह रहियो। तंहिं ते वॾे हिकिड़े अरमान जी हक लॻे, जहिड़े तीक त खणी आई थी, को मसलो न आहे, कुदरती ॻाल्हि आहे, पर सिका मेड़े ओड़े हेठि हूंदव ज़मीन में। अखियुनि तां तीक हेॾे होॾे करे, अंदरि ॾाढा झाटा आहियो, पर हिन खे का शइ हुजे त थचे न, हिन खे कुझु हथु कोन आयो। हिननि हेॾां होॾो करे ॾाढो रंबूड़ा संबूटा आहियो, कुझु कोन थाए। नलके ते वञी मुंहुं धोतो, चई वञा हलूं ढंढ ते किथां बणा को मुंहुं धोई साफ़ दाफ़ थी अचूं, लटा कपिड़ा धोई अचूं, बणा पोइ हलूं था वटि ॾिदा खणी, कंजर जो पुटु ठगी करे वियो आहे। नेठि साईं हे जो आया ढंढ ते विंजी सिंजी 8 ॼणा, वरी साईं सफ़ा नवां बना थी वॾे ॾे विया। वॾे खे वञी दान चई, बाबा हे ठग जो पुटु ठग जेको आहे सो असां खां ठगी करे वियो आहे। इहो ठग पुटु असां सां ठगी करे वियो आहे, सो असांखे माना तव्हां कुझु वठी ॾियो। असांजा सोन खणी वियो आहे, असांखे मतिलबु हीअं गॾ ॾिनई, गॾ भूख कई आहे, असांखे माना कमु ई लाहे छॾियो अथई, सो महिरबानी कयो। वॾे चयो हाणे अॻु में बि 4 वाणिया तव्हां खणी आहिनि, 4 माण्हू तव्हां आया आहियो, सो हाणे मूंखे कुझु कमु कारियूं आहिनि, फलाणी तारीख़ ते हलंदासीं, इन वॾे वटि हली रहंदासीं। हुन चयो चलो ठीकु आहे, हल साईं। हिन ॾे केरु कोन वियो, हिन चयो हाणे हिन सां वाह जी ठगी कई, त मां खे चयमि हाणे गंज लॻो पियो आहे, हाणे निकिरां थो, वरी कान का ठगी करे अचां त पोइ लाॻी थो 2-3 ॾींहं ॿिया बि गुज़री पवंदा। सोन बि हुन खां धकियईं, 1000 बि हुन खां धकियईं, हे निकिरी पियो हकलींदो होरींदो। हिन हिकिड़ो माउ जो पुराणे टाइम जो भलो जोरो खयो, ॼण कुंवारा जो जोरो। ठग हुयो, हिन चयो मतां किथे कमु अचे। हे साॻी हुन ठगनि वारी बादशाहीअ में, जिथे वाणियुनि खे धकियईं, ठगनि खे धकियईं, उते वञे त हिनखे धूल जे ॿटींग पियो थो पए, हिनखे आवाज़ कन थी पियो, चई यार वाह जो कमु थी वियो। हे फिरी वियो, हीअं फिरी लोड़े में ना साईं, चई माना शादी पई, शादीअ जो माहौल लॻो पियो आहे, मायूं धायूं नचंदियूं पयूं। हिन उतां मर्दाना कपिड़ा लाहे, उहे मायोणा लटा पाए, पोती मथे ते करे सिधो अची उन मायुनि में टड़को कई। मायुनि हिन खां पुछा कयो, अदी केरु आई, किथां जी आई, काॾों आई आहे? हुनखे ॿुधाई, अदी आऊं लाॾाऊ माण्हू आहियूं, हिते तव्हांजे लोड़े जे भरिसां अची लॾड़ो लाथोसीं, सो धूल जे ॿटींग ते सोचियुमि त भला हाणे चकर ॾेई अचां, पाड़े जी ॻाल्हि आहे। हुन चयो अड़ी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त भेण नच। चई अदी आऊं नचां त सही, पर मुंहिंजे कन में न वाली आहे न छा, बिना ॻंढे कीअं नचां? मां चयो अड़ी इहा ॻाल्हि, की हा, जेकॾहिं चई सोन मूंखे तव्हां ॾियो न लाहे, मां पायां, चई महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾींदसि, अदी मां वॾो भलो नचंदी। अदी नालो छा अथई? चई नालो आहे कितका। अदी कितका, हीअ वठि मुंडरी, हीअ वठि वाली, फलाण टीर मटीर, ईअं कंदे 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 7-8 रनुनि हिनखे ॻह लाहे ॾिना। हे बि कंजर जो पुटु वियो पाईंदो, पाए जेॾीमहिल 2-3 ॿटी कहीं, हेॾां होॾां ॾिठी, चई हाणे माण्हुनि जो हुजूम थी वियो आहे, खणी ठका ॾिनई। ठका जो ॾिनई त हे अची किथे मुसाफ़िर खाने में रहियो, पोयां जेॾीमहिल हिकु ॿी जो टाइम थियो, हऊ मऊ टरी ॾाढी, कितका काॾे वड़ी, कितका काॾे वड़ी, कितका हुजे त लभे न। हलाए मुसाफ़िर खाने में रही, असुर वेल ठका ॾिनई।
सुबुह ते साईं शादीअ जो प्रोग्राम हुजे, खिरात जो हलण जो टेम हुजे, हिन ताईं पंधु ठकानो हकलींदा होरींदा उहो वॾेरो पियो अचे, जंहिं वटि समूरा माण्हू दांह खे उहो वॾो उन भत ते पियो अचे। हिन ॾिठो त हिकिड़ो वॾो गठ मां पियो थो अचे। हिन कंजर चयो त इन वॾेरे सां धकु कयां, न पर इन हरमा सां धकु कयां, हुनखे त ख़बर न ई त को वॾेरो आहे। हे साईं अॻिते जो आयो त हे हलंदो आयो अॻिते अचे त हिकिड़ो गिदड़ बीठो आहे, पर उहो वीचारो गिदड़ आहे पोइनि टंगुनि खां माज़ूर, हली न पियो सघे। गिदड़ ते लोड पवंदो आहे, पोइ गिदड़ माना मिकुर कर सुम्ही पवंदो आहे, जेकॾहिं कावड़ कंदो आहे त पोइ खाईंदो आहे। हिन चयो यार इन गिदड़ थूरू माना इन हरमा सां ठगी कयां। हे आयो गिदड़ ते चढ़ी वियो, मुंडी ॿधी ऐं गिदड़ जे कननि में वालियूं लीलम फलाण टीर मटीर विझी ॻह गटा विझी ऐं साईं ठाहु को जवान करे, माना जीअं माना समूरा हिन ते सचई ॻह। हे जो आयो त वॾो बि परियां आयो पे हकलींदो, घोड़े ते हकलींदो, हे हिकिड़े पटाके ते माना दसां लॻी पिया गिदड़। हिन अची हरमा हिनखे चयो, घोड़े वारे चई यार चरियो त न आई, तो गिदड़ खे छो त अची बीठो आहे? चई यार गिदड़ जो बि कमु ॾिस न, डेली मूंखे हेतिरा ॻह ॾींदो आहे, अॼु मूंखे थोरा थो ॾिए, इन जे करे थो विड़ांसि। हुनजो ॾिठो त वाकई बणा गिदड़ जे कननि में, पुछ में, गुईअ में फलाण टीर मटीर हुते हिन जा ॻह लॻा पिया आहिनि। मसलो छा आहे? हिन साईं वॾड़े खे दिलि में लालच थी, हिन चयो यार इहो गिदड़ जे करे वठांसि। वरी हिन खां पुछाई, चई डेली घणा ॾींदो आहे? चई बाबा हे अॼु त अधु हिसो बि कोन ॾिनो अथई, हेड़ा 4 हिसा ॾींदो आहे। हुन अधु हिसे में साईं वॾो 7-8 रननि जो सोन हुयो। वॾड़े साईं वॾड़े चयो त हाणे हिन गिदड़ वठां। वॾड़े चयो यार इहो गिदड़ भला मूंखे ॾींदे? चई यार वाड़े भाऊ चरियो त न आई, तोखे केरु ॾींदो? हेतिरो मूंखे डेली सोन थो ॾिए, अॼु थोरो ॾिनो त इन करे विड़ां थोसि। चई न यार ईअं न कर, रुपयनि जा 2000 वठि, मूंखे इहो सोन ॾे। चई हा यार जेकॾहिं तूं हाणे वॾो ई ॾिसजी बि वॾो थो अची ॾाॾीअ सां, तूं हाणे ॾींदो सां त सही, पर शर्त इहो आहे त हे जेको हिन महिल सोन हूंदो उहो मां खणंदुसि। चयां तूं पंहिंजो सोन भले खई वञ। हिन साईं ॾेठि सौदो हिन डन थियो, सोन धोन खणी अची वियो। हाणे आहे गिदड़ जानवर आहे, झंग जो ख़्यालु कजांइ, चक धक हणई मथां। पर हुन चयो हाणे शर्त इहो आहे त 1000 बि वठंदोमांइ, घोड़ो बि वठंदोमांइ, पोइ ॾींदोसांइ। हे वॾो चए पाण हेॾो सोन अहिड़ा बणा 100 घोड़ा वठी वेंदुसि। हुन चयो बाबा सही आहे, मंज़ूर आहे। हिनखे साईं घोड़ो ॾिनई, घोड़ो ॾेई ऐं वॾड़े गिदड़ ते खणी वियो, लांगा वराई, वेही रहियो, कननि में वठी झले बीठो, त हो बि लांती घोड़े ते लांगा वराए 1000 रुपया वठी सोन खणी ठका ॾिने, अची सिधो मां वटि। मां खे अची ॿुधाई, चई माड़ा जी हिकिड़े हेड़े फलाणे टीरे मटी सां काटन जा कपिड़ा ठगी करे आयो आहियां, त पोइ हाणे ॾिसूं था। अदा उन वॾड़े जी पे गिदड़ सां लेट पेट हली, गिदड़ हरामी जानवर। हिन ताईं गिदड़ ते जंहिं महिल लोड पियो, गिदड़ हिनखे रंबा चक खाई, वॾड़े जा लटा दटा फाड़े, नेठि वॾड़ो बेज़ार थी पियो। वॾड़े चयो मुटींदे वञा अहिड़े सोन खे, छॾे खणी पंधु ठका ने भत ॾे। हे जो आयो त वॾड़े जी माण्हुनि हालत ॾिठी, छा थियो? चई भाई अहिड़ो छोरो, हिकिड़ो कुते जो पुटु, सो उनखे आऊं आयुमि त गिदड़ खां सोन पियो वठे। गिदड़ उनखे सोन ॾिनो, मां सौदो कयोमांसि, घोड़ो बि 1000 ॾिनोमांसि। पर गिदड़ त कंजर जो पुटु ॾाढा चक हणी वियो। माण्हुनि चयसि भाई इहो काॾो इहो छोरो पोइ साॻियो हूंदो न ठग पुटु। हुन चयो यार वाह जी ॻाल्हि कयो बाबा, ॾाढियूं दाहूं आहिनि। वॾड़े सां अठो सठो भत खाधो। अदा उन्हनि माण्हुनि सुधो गजी वॾड़ो सिधो आयो उन ठग जी बादशाहीअ में। ठग जे पीउ धीउ जी पुछा कयईं, चयो बाबा पीउ कोन्हे, छोरो आहे, मां वटि रहंदो आहे। हुन चयो हाणे माणस ज़ाल ज़ाइफ़ आहे, वञी उतां जे बादशाह खे दान ॾिनो। बादशाह खे जो दान ॾिनऊं त बादशाह हुनखे घुरायो। बादशाह जो घुरायो त हरामी माण्हू वरी हर कंहिंखे पसंदि हूंदो आहे, अॼु दौर में बि ईअं आहे। बादशाह जी हुन में थोरी घणी लालच हुजे, बादशाह चयो मथां केॾी महिल कम दम ॾिए। पोइ बादशाह छोरो अची बादशाह सां मिलियो। बादशाह खे छोरे चयो त बादशाह सलामत, हेतिरी हीअं ठगी कई अथव, अधु ॾींदोसांइ, हाणे टल अहिड़ी कर जीअं माना इहे भॼी वञनि, पर तूं मूंसां ॿधी करे टल मां कंदुसि। हुन चयो चलो ठीकु आहे। अदा हिननि छा कयो जो बादशाह खे हिन समूरी ॻाल्हि सम्झाए छॾी। हिननि ते मानी धानी बादशाह हिनखे खाराई, चई हाणे तव्हां राति थी वई आहे, सुबुह फ़ैसिलो सवेल कंदासीं, तव्हां 2 गटा वठी ॾींदुसि। बादशाह तव्हां लिक छप में मिलियो हुजे।
राति थी ऐं बादशाह सां हिन सलाह कई चई बादशाह सलाह जे सुम्हण वारो थिए कचेरीअ ते कचेरी करे करे सुम्हण वारा थियनि उथण महिल चइजानि त बाबा राति ख़्यालु करे मुंहिंजे हंध में कंहिं मुटियो हंगियो ऐं उनखे सुबुह फांसीअ चढ़ाए छॾींदुसि। हुननि चयो यार हाणे बादशाह चरियो वार छा कीर हंगंदो मुटंदो असां ॾाढनि सां मुटंदासीं हंगंदासीं। बादशाह चइबो ईअं ॻाल्हि न आहे ॾिसो न माण्हूअ खां मुटणु वेही ईंदो आहे पंहिंजी कोशिशि कजो जेकॾहिं तव्हां मां कंहिं हंगियो त मां सुबुह फांसी चढ़ाए छॾंदोमांसि। हुननि चयो चलो ठीकु आहे। हे ताईं लत ॾे सुम्ही पिया छोरो घर वियो घर वञी हिन जूअर जी रिब चढ़ाई जूअर जी रिब चढ़ाए बादशाह सां ईअं समूरी हाल हक़ीक़त कई हुई। हिननि साईं अची ॿ माण्हू ॿिया वठी आयो के संगती हुया हिन ठग जा वठी आई हर हिक जो अघु छोड़ींदो ॿ लपूं अंदरां हणंदो हुयो सभिनी हिन में विझी आयो जेॾी महिल विझी ख़तमु थियो हे वञी घर सुम्ही पियो। असुर वेल सभ खां पोड़ो पोड़ो हिन वटि हिकिड़ो हरमाओ उनखे जो जाग थी उन ॾिठो त बिना बची ख़राबु लॻी पई आहे। उन ॿिए खे उथारियो उन वरी ॿिए टीं खे उथारियो ईअं कंदे कंदे सभिनि खे उथारियो चइबो हाणे वॾड़े खे उथारियो भला वॾड़ो मन बचियल हुजे। वॾेरे जो उथियो त हुन कंजर खे वॾड़े खे 3 लपूं विधियूं। हे जो वॾड़ो जो उथियो वॾड़े चइबो छा थियो आहे हींअर सिज त उभरे चई बाबा सिज जी ॻाल्हि कान्हे का असां सभिनि खां आटो टेम तीक वई वई आहे। चढ़े ईअं कीअं हूंदो कंजर जा पुट हा बा तूं पंहिंजो ख़्यालु कर वॾड़ो जो हथु हण त वञ बिना पुट बोरो भरियो पियो आहे। वॾड़े जो यार ज़िंदगीअ में मां न हंगियो आहे अमड़ मुंहिंजी ड्राड़ियूं हणंदी त मुंहिंजो पुटु हंध ते न मुटंदो मां हितां तीक कीअं वॻे चई वॾड़ा हाणे असां हलायूं था हाणे सुबुह बादशाह फांसी चढ़ायो न हिन सनड़े सामान जे करे असां हलायूं था। बादशाह चयो आहे ऐं घोड़ो अहिड़ा हज़ार ॿिया बि मूं वटि जाम पिया आहिनि धूड़ विझ खणी हिन हज़ार खे हिननि खणी उन महिल भाउरनि ठका ॾिनो ठका जो ॾिनो सुबुह जो आया त हंध सिंध किना लॻा पिया आहिनि। बादशाह ॾिठो त भेण वाकई छोरे टल कई हुई उहे त भॻा हलिया विया। हे बादशाह वटि आयो सुबुह बादशाह खे चई बादशाह हाणे अधु चई त ॾियां जे न त पोइ मां पाण ग़रीब आहियां। बादशाह चयो हाणे इन ॻाल्हि खे छॾे सन्हड़ो सन्हड़ो कमु धमु पवे त पोइ मुंहिंजो हुकुम मञजांइ चई हाज़ुर बाबा तूं हेतिरो पढ़ उड़ो आहे नेठदा हो वीचारा सामान पंहिंजो फिटी कयूं हली विया। हे ठग पोइ हिन वटि पैसो ॾोकड़ सोन धन जजो थी वियो। हिन पंहिंजो हिकिड़ो नंढड़ो सुहिणो सिबतो घर ठारायो उन में माउ सां रहणु लॻो। कल्ह ॾिठासीं ॾाढा ख़ुशि लॻा वेठा माउ ऐं पुटु। उमेद कयां दोस्तो ही तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। अगरि कहाणी पसंदि आई त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियुनि खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं कंहिं नई कहाणी सां गॾु तेसिताईं ॾींदा इजाज़त अला निगहबान।